कोटरी पुलिस, जामशेरो पुलिस, कोटरी पुलिस। जामशेरो से खबर देते चले कि जामशेरो GSN कौमी महाज जस्कम की जानिब से कोटरी के एडमोर पंप के मकाम पर बदअमनी मनशियात के खुलेआम फरोख्त और दीगर समाजी बुराइयों के खिलाफ एहतजाजी मुजाहरा किया गया। मुजाहिरीन ने मुतालबा किया कि इलाके में अमन अमान की सूरत हाल को बेहतर बनाया जाए और नौजवान नस्ल को मनशियात जैसी लानत से बचाने के लिए मौसर और अमली इक़दाम किए जाए। पुलिस जेको SSP आहे जेके साल थी विया आहिनि इहो हटे कोन थो। ही खाटू पुट आहिनि हिते जेके बि उन्हनि जा इंचार्ज लॻल आहिनि उहे खाटू पुट आहिनि उहे मंज़िलियूं पेश था कनि। मनशात फरोशन खे ॿधी उन्हनि खे वरी ज़बरदस्ती पाबंद कयो थो वञे त तूं मनशात हलाए न बाबा, मनशात बंदि छो थो करीं। पुलिस बंदि कराइण जे बावजूदि उन्हनि ते ज़ोर ज़बरदस्ती पई रखे त तव्हां मनशात हलायो। ऐं हींअर त ईअं ॾिठो वियो आहे त नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि जे खीसनि में मनशात आहे, उहे गलियुनि में चौराहनि में चौंकनि ते उहा मनशात हलाइनि पिया ऐं पुलिस खे सॼी ख़बर आहे। ड्रामाई अंदाज़ में मनशात फरोशन खे मनशात हथ कनि पिया, वरी ॿियनि नंढनि मनशात फरोशन खे ही उहा साॻी मनशात ॾियनि पिया सिप्लाई कयो। सालनि खां मनशात ते SP कमु पियो करे त उन जो छा असांखे नतीजो मिलियो आहे। मनशात ॾींहों ॾींहुं वधंदी वञे, खुटे त कोन पई। फाईंदड़ा जंहिंखे 200 ॿारियूं ॾेढ केस निकिरनि उनखे चालान पिया कनि। जेके मनशात फरोशन वॾा डीलर आहिनि उहे हिन जी आशरत आज़ादु घुमंदा पिया अथनि, पंहिंजूं अयाशियूं पिया कनि, हिननि खे पंहिंजो हिसो पती पिया ॾियनि। जबला मनशात ई बंदि कनि त माण्हू खाइण बंदि कंदा। हिकिड़ी Z21 में जेको चालान थींदे ग़रीब बाक़ी मनशात फरोश आज़ादु घुमनि, हीउ त सॼो ड्रामो आहे। SP SHO समेत जेके इंचार्ज आहिनि हिननि जी मिली भगत आहे जंहिंजा हिननि जा घर पिया हलनि। एहतजाजी मुजाहरे से खिताब करते हुए जस्कम रहनुमा सिंधी मंठार मल्ला आज़ाद कादिर और खालिक मेहरान ने कहा कि बदअमनी और मनशियात फरोशी मुआशरे के लिए संगीन खतरा बन चुकी है। उन्होंने कहा कि मनशियात के खुलेआम फरोख्त ने नौजवानों के मुस्तकबिल को तबाह कर रही है, जिसके खिलाफ अवामी जदोजहद वक्त की अहम जरूरत है। रहनुमाओं ने हुकूमत सिंध और कानून नाफिज करने वाले इदारों से मुतालबा किया कि मनशात फरोश अनासर के खिलाफ बिला इम्तियाज कार्रवाई की जाए, अवाम की जानो माल के तहफ़्फ़ुज़ को यकीनी बनाया जाए और इलाके में पायदार अमन कायम किया जाए। मुज़ाहिरीन ने इस अज़म का इजहार किया कि अवामी मसाइल के हल, बदअमनी के खात्मे और मनशियात के खिलाफ अपनी पुरअमन जदोजहद मुस्तक़बिल में भी जारी रखेंगे। कोटरी पुलिस, जामशेरो पुलिस, कोटरी जो अमन।